दौड़ टीवी न्यूज़ में भली कार आऊं उमेद अली पंवार। वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो बिठा में राण में। दौड़ में गुज़िरियल रात सिंध जे भलोड़ अवामी शाइर मरहूम मौला वकीरो जी सालगिरह जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सिंध जे शाइरनि, सहाफ़ियुनि, सुगड़नि ऐं भरपासे जे रवासियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे भेटा पेश कई। रिपोर्ट मूजिबि तालका दौड़ जे यूसी नाठियाणी जे ॻोठ मुकीमाबाद में एवर शाइन पब्लिक हाई स्कूल दौड़ तरफ़ां सिंध जे ख़ूबसूरत अवामी शाइर मौला वकीरो जी 75वीं सालगिरह जे मुनासिब सां हिकु पुरक़रार तक़रीब थी गुज़री। शाइर दिलनि जा तर्जुमान ऐं क़ौमी सफ़ीर थींदा आहिनि ऐं साईं मौला वकीरो जो शुमार बि सिंध जे उन्हई बहितरीन शाइरनि में थिए थो। सिंध जे शाइरनि में हर तबके ऐं हर उमिरि जे माण्हुनि जे दिलनि जो आवाज़ु शामिल आहिनि। संदसि किरदारु ईंदड़ नसलनि जे लाइ मुस्तक़बिल राह साबित थींदो। अहिड़ो ख़्यालनि जो इज़हार गुज़िरियल राति मुक़ररीन दौड़ जे ॻोठ मुकीमाबाद में शाइर मौला वकीरो जे जनम ॾींहं जे मौक़े ते रखियल हिकु पुरक़रार तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते सिंध जो नाले वारो मज़ामती शाइर ड्रिबाई महर नाले वारो लेखक दानश्वर सहाफ़ी अब्दाश पंवर, सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर माशूक़ धारे जो सहाफ़ी ख़ादिम हुसैन पंवर, बाबर वसाण, फ़नकार जावेद अब्बासी, फ़क़ीर गुलाम नबी मांझाई, फ़याज़ हुसैन वासवाणू, फ़रीद कीरो, सिकंदर कीरो, असद अली कीरो, अली रज़ा कीरो, रशीद अहमद कीरो, इमाम अली पंवर ऐं उस्ताद मोहम्मद हारून डायरी, अब्दुल कादिर कीरो, ज़फ़र शाही ऐं ॿियनि पिणु प्रोग्राम में शामिल रहिया। जॾहिं त सुगड़ रही बख़्श जलबाणी, मोहम्मद आज़म मंगरियो गुजारतूं ॾोर बैत पिरोलियूं ॿुधाए वाह वाह करे छॾी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो दौड़ टीवी न्यूज़।